अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सां सॻियूं मां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। रिपोर्टर अतहर अली मंगणे जो जी। सॻियूं बरसां निवाड़ो शहर वासी 60 साला अमीर बख़्श सुमरो जो ज़मीन ते बाढ़ में सड़ियल लाश अथनि। वारसनि पारां ज़मीन मां लाश खणाए घर पहुता। कुछ कलाकनि बाद पुलिस खे ख़बर पवण ते सॻियूं ऐं सोबदरो पुलिस निवाड़ो शरीफ़ पहुची लाश पोस्टमार्टम लाइ खणाइण जी कोशिश कई, पर वारसनि पारां लाश पोस्टमार्टम कराइण खां इनकार करे छॾियो। उन सिलसिले में साफ़िन खे सॻियूं पुलिस चौकी इंचार्ज सोहराब शहर ॿुधायो त 60 साला अमीर बख़्श सुमरो जे वाक़िए जी ख़बर पवण ते सॻियूं ऐं सोबदरो पुलिस निवाड़ो शरीफ़ पहुतासीं। वारसनि पारां उहो चई लाश पोस्टमार्टम कराइण खां इनकार करे छॾियो त असांजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। असांजे हमराह अमीर बख़्श सुमरो जो कुझु सालनि खां ज़हनी तवाज़ुन ठीक न हो, मिर्गीअ जो मरीज़ हो, ज़मीन ते वियो, लॻे थो त हिन खे मिर्गीअ जो ज़ोरो पियो हूंदो ऐं हू बाहि में सड़ी फोत थी वियो। चौकी इंचार्ज सोहराब शहर वधीक ॿुधायो त वारसनि सोबोदिरो थाणे ते लिखी ॾिनो आहे त असांजो वाक़ियो इतफ़ाक़ी आहे, जंहिं करे को बि केस दाख़िल न कराईंदासूं। होॾांहुं ॿुधायो पियो वञे त सड़ी फोत थी वियल अमीर बख़्श सुमरो खे 2 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद आहे।